ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। जैकबाबाद खां ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखण जी रिपोर्ट मुताबिक़ जैकबाबाद JUI सिंध जी अपील ते जैकबाबाद समेत सॼी सिंध में मदरसनि ऐं मस्जिदुनि में दीन ऐं धरतीअ लाइ ज़िंदगी अर्पींदड़ शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो जे हाई प्रोफाइल केस में इंसाफ़ लाइ विर्द बुख़ारी ख़तमुल क़ुरान सदको ऐं दुआनि जो अहतमाम जमियत उलमा इस्लाम सिंध जे अमीर साईं अब्दुल करीम हालिजवीअ जे सॾ ते सिंध जे मुख़्तलिफ़ दीनी मदरसनि ऐं मस्जिदुनि में ख़ासि दुआऊं कयूं वयूं। जामिया इस्लामिया इशातुल क़ुरान मदरसा मंज़िल गाह ऐं जामिया मुफ़्ताहुल हुदा हमादिया में मदरसा मदीनतुल उलूम समेत ॿियनि केतिरनि ई मदरसनि मस्जिदुनि ऐं घरनि में विर्द बुख़ारी ऐं ख़तमुल क़ुरान जो अहतमाम कयो वियो ऐं ख़ैरातूं पिणु कयूं वयूं। उन मौक़े ते JUI सिंध जे क़ाइद अल्लामा राशिद महमूद सुमरो, मरकज़ी नाज़िम मुफ़्ती सऊद अफ़ज़ल हालिजवी, शेखुल हदीस मौलाना मीर मोहम्मद मीरक, अल्लामा नासिर महमूद सुमरो, डॉक्टर AG अंसारी समेत समी सवाती, मौलाना ग़ुलाम क़ादिर बिरोही, मौलाना सलीमुल्लाह बिरोही, मौलाना मोहम्मद ओढाणो ऐं ॿियनि अॻुवाणनि चयो त 20 डिसंबर ते 11 सालनि खां पोइ दीन ऐं वतन जे लाइ जान क़ुर्बान कंदड़ शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो केस जो फ़ैसिलो फ़ाज़िल जज अब्दुर्रहमान काज़ी जी अदालत में पेश थींदो। असांखे उमेद आहे त क़ातिलनि खे फ़ाई जी सज़ा ॾेई इंसाफ़ कयो वेंदो। JUI अॻुवाणनि जो चवणु हो त असांजो 11 सालनि जो सब्र ऐं शहीद जो खून ज़रूरु रंग लाहींदो ऐं क़ातिलनि खे अंजाम ताईं पहुचंदे ॾिसंदासीं।